अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ग्लोबल राउंड अप सां गॾु मां या तव्हांजी मेज़बान साइमा वाहब। नाज़रीन, जीअं त तव्हांखे ख़बर आहे, असां पंहिंजे प्रोग्राम जे ज़रिए मजमूई तौर ते हलंदड़ हफ़्ते में आलमी सियासी जेको मंज़रनामो आहे उनमें जेके तब्दीलियूं अचनि थियूं उनखे पंहिंजे प्रोग्राम में डिस्कस कंदा आहियूं। अॼोके प्रोग्राम में जेके मौज़ू शामिल हूंदा उनमें सभ खां पहिरीं असां ज़िक्र कंदासीं अफ़गानिस्तान में अमुन जे क़याम खां पोइ मुल्ला मंसूर जो मारिजण ऐं उन खां पोइ हिन वक़्तु अफ़गानिस्तान में जेका सूरत-हाल आहे उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। गॾो गॾु प्रोग्राम में शामिल हूंदी भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी जे ईरान बाबति दौरे बाबति ख़ासि रिपोर्ट। गॾो गॾु प्रोग्राम में टियों मौज़ू हूंदो अमरीकी सदर बराक ओबामा जापान जो दौरो कयो। गॾो गॾु उन हिरोशिमा जी यादगार ते हाज़िरी भरे जेको एटमी बम धमाके जे नतीजे में जेके फौत थिया हुआ माण्हू उन्हनि जे हवाले सां दुआ कई ऐं उते उन कहिड़ी ॻाल्हि ॿोल कई उन हवाले सां बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। प्रोग्राम में चौथी जेका रिपोर्ट हूंदी उहा हूंदी पनाहगिरनि जे मुआदे खां पोइ तुर्की जे सदर पारां जेको बयान साम्हूं आयो आहे उन जे पस मंज़र ते बि ॻाल्हाईंदासीं। गॾो गॾु प्रोग्राम जे आख़िर में रिपोर्ट शामिल कंदासीं ईरान पारां एटमी मुआदे खां पोइ ईरान उन ते केतिरो क़दुरु अमल दरामद करे सघियो आहे उन हवाले सां बि तव्हांखे आगाह कंदासीं। ऐं नाज़रीन, हाणे सभ खां पहिरीं शुरूआत कंदासीं अफ़गानिस्तान में अमुन ॻाल्हियुनि जे हवाले सां। 4 मुल्की इतिहाद पारां 5 इजलास थिया। 5 इजलासनि खां पोइ जीअं तव्हांखे नाज़रीन असां पोइ हफ़्ते में पाण ॻाल्हि कईसीं त 5 इजलासनि खां पोइ बि अफ़गान तालिबान ऐं अफ़गान हुकूमत में ठा न थी सघियो आहे। गॾो गॾु तालिबान जेका आहे उहा ॻाल्हियुनि जी मेज़ ते अचण लाइ राज़ी न आहे। पर इन सूरत-हाल जे विच में जेका अहम डेवलपमेंट साम्हूं आई, मुल्ला मंसूर बलूचिस्तान जे इलाइक़े नौशकी में जेको आहे अमरीका पारां ड्रोन हमले जे नतीजे में जेको आहे मारिजी वियो आहे। उन खां पोइ अफ़गानिस्तान में जेको हिन वक़्तु उते तालिबान पारां जेका सूरत-हाल आहे उन पारां इहा ॻाल्हि साम्हूं अचे पई त अफ़गानिस्तान इन सूरत-हाल में अफ़गान हुकूमत पारां इहा शइ साम्हूं आई आहे त जेसीं ताईं तालिबान ॻाल्हियुनि जी मेज़ ते न ईंदा तेसीं ताईं उन्हनि ख़िलाफ़ जेके पुरतशदुद कार्रवायूं आहिनि उहे हलंदियूं रहंदियूं। गॾो गॾु अमरीका पारां मुल्ला मंसूर जे मारिजण खां पोइ जेका ॻाल्हि साम्हूं आई आहे, बराक ओबामा जो चवणु आहे त अगरि तालिबान पुरअमन ज़िंदगी जी शुरूआत कंदा त उन्हनि खे वेलकम कंदासीं। अगरि उन्हनि पारां इहे कार्रवायूं जारी रखियूं वयूं ऐं अमुन जी जेका राह आहे उन में रुकावट बणियल रहिया त उन्हनि जो हाल बि उन्हनि जे सरबराह जहिड़ो थींदो। नाज़रीन, मुल्ला मंसूर जे मारिजण खां पोइ मजमूई तौर ते ख़िते में जेका आहे हिकिड़ी छिकताण वारी सूरत-हाल पैदा थी चुकी आहे। मुल्ला मंसूर जे मारिजण खां पोइ पाकिस्तान जी सलामती ते काफ़ी सवाल उथी रहिया आहिनि। गॾो गॾु अफ़गानिस्तान ऐं अमरीका पारां मुल्ला मंसूर जे मारिजण जी तस्दीक खां पोइ जेका पाकिस्तान जी पोज़ीशन हिन वक़्तु आहे उहा बि काफ़ी उन ते सवाल उथी रहिया आहिनि। गॾो गॾु आलमी दुनिया पारां इन वाक़े खां पोइ हिन वक़्तु अफ़गानिस्तान में अमुन जे क़याम लाइ जेके कोशिशूं आहिनि उन्हनि खे वधीक तेज़ करण ते बि इत्तफ़ाक़ कयो वियो आहे। नाज़रीन, मुल्ला मंसूर जे मारिजण खां पोइ समूरी सूरत-हाल ते ॾिसंदासीं ही रिपोर्ट। अफ़गानिस्तान में अमुन जे क़याम लाइ ॻाल्हियुनि जो 5हों दौरु इस्लामाबाद में थियो, जॾहिं त उन खां अॻु अमरीका, अफ़गानिस्तान, चीन ऐं पाकिस्तान पारां 4 इजलासनि में अफ़गानिस्तान में हलंदड़ वेढ़ सबबि पैदा थियल सूरत-हाल जे हल लाइ तालिबान खे ॻाल्हियुनि जी मेज़ ते आणण खे वाहिद रस्तो करार ॾींदे मुस्तक़िल मिज़ाजी सां अफ़गानिस्तान जे मसइले जे हल लाइ कोशिशूं हलंदड़ हुयूं। तंहिं दौरान तालिबान सरबराह मुल्ला मंसूर जे मारिजण वारो वाक़ियो साम्हूं आयो। अफ़गानिस्तान जे ॻुझे इदारे NDS पाकिस्तान जे सूबे बलूचिस्तान जे इलाइक़े दालबदीन में अफ़गान तालिबान सरबराह मुल्ला अख्तर मंसूर जे मारिजण जी तस्दीक कई। अफ़गान तालिबान सरबराह जे मारिजण बाबति सरकारी सतह ते कयल ही पहिरीं तस्दीक हुई। मुल्ला मंसूर गुज़िरियल साल मुल्ला उमर जे मारिजण जी ख़बर अचण खां पोइ जुलाई 2015 में तालिबान जो अमीर बणियो, जेतोणीकि तालिबान जे अक्सर ग्रुपनि खेसि अमीर मञण खां इनकार कयो हो। अफ़गानिस्तान जे चीफ एग्ज़ीक्यूटिव अब्दुल्ला अब्दुल्ला ऐं बचाव वारी वज़ारत जे तर्जुमान दौलत वज़ीरी जो चवणो त अफ़गान तालिबान सरबराह मारिजी चुको आहे, जॾहिं त उन खां अॻु पाकिस्तान जे सूबे बलूचिस्तान में सरकारी अख़्तियारनि ज़िले नौशकी में हिकु गाॾी में धमाके जे नतीजे में 2 माण्हुनि जे मारिजण जी तस्दीक त कई, पर ड्रोन या हवाई हमले खां लातालगी ज़ाहिर कई वई ऐं नालो ज़ाहिर न करण जी शर्त ते हुकूमती अहलकारनि ॿुधायो त वाक़ियो नौशकी में पेश आयो। मक़ामी अहलकारनि खे हिकु गाॾी में धमाके जो इतला मिलियो। जॾहिं त वाक़े वारे हंधि जो जाइज़ो वरितो वियो त उते गाॾी मुकमल तबाह थियल हालत में मिली ऐं गाॾी में 2 माण्हुनि जे सड़ी मरण जा इतला मिलिया। नौशकी जे डिप्टी कमिश्नर शकील ख्वाजा हिकु इंटरव्यू दौरान ॿुधायो त तबाह थियल गाॾी मां हिकु माण्हू जो पासपोर्ट मिलियो जंहिं ते वली मोहम्मद जो नालो लिखियल हो ऐं उन शख़्स जो तालुक़ बलूचिस्तान जे ज़िले किला अब्दुल्ला सां हो। वाक़े खां अॻु पेंटागन जे तर्जुमान पंहिंजे बयान में चयो त मुल्ला मंसूर अफ़गान हुकूमत ऐं तालिबान विच में अमुन ऐं मसालती अमल जी राह में रुकावट बणियल रहियो ऐं उन तालिबान अॻवाननि खे अफ़गान हुकूमत सां अमुन ॻाल्हियुनि में शामिल थियण खां रोकियो हो।
एक अमरीकी एहलकार नालो ॻुझ में रखण जे शर्त ते ॿुधायो त इन हमले जी मंज़ूरी अमरीकी सदर बराक ओबामा ॾिनी हुई ऐं उन वाक़े में हिकु ॿियो जंगजू पिणु मारिजी चुको आहे। संदसि चवणो त मुला मंसूर इन हमले जो हदफ़ हो जेको अमरीकी स्पेशल ऑपरेशन्स फोर्सिस पारां ड्रोन जी मदद सां कयो वियो। अमरीकी परॾेही वज़ारत जे तर्जुमान मौजूदु पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान खे इन हमले जे बारे में आगाह कयो वियो हो, पर इहो वाज़े न कयो वियो त आगाही हमले खां अॻु या पोइ ॾिनी वई। अफ़गान तालिबान सरबराह जे मारिजण खां पोइ अमरीकी सदर बराक ओबामा मुला मंसूर जे मारिजण खे अहम कामयाबी करार ॾिनो। संदसि चवणो मुला मंसूर अमुन ॻाल्हियुनि खे रद्द कयो। अमरीकियन इतिहादी फ़ौज जे ख़िलाफ़ साज़िशूं तेज़ कंदे हमलनि में वाध कई। अमरीकी सदर ड्रोन जो अख़्तियार ॾिनो हो ऐं मुला मंसूर अफ़गानिस्तान जी सरहद ते पाकिस्तान जी हदुनि में वाक़े हिकु हंधि ड्रोन हमले जो निशानो बणियो। पर हिन महिल अमरीका ऐं अफ़गानिस्तान पारां तस्दीक़ खां पोइ अफ़गानिस्तान में अमन दुश्मन अंसरनि ख़िलाफ़ कार्रवाइनि में वधीक तेज़ी आणण ते हिकमत अमली जोड़ी पई वञे ऐं काबुल खे दहशतगर्दी खां पाक करण लाइ इतिहादी फ़ौज जी मदद सां कार्रवायूं वधीक तेज़ कयूं पियूं वञनि। मुला मंसूर जे मारिजण जी तस्दीक़ खां पोइ तालिबान शूरा पारां अफ़गान तालिबान जे अमीर जी मुक़ररी लाइ मुला हिबतुल्लाह अख़ुंज़ादा जो नालो साम्हूं आयो। मुला हिबतुल्लाह हिकु मज़हबी अॻवान आहे जंहिं जो जंगी तजुर्बो घटि आहे, पर हिन वक़्तु तालिबान धड़ाबंदी जो शिकार आहे जंहिं सबबि हिकु मज़हबी अॻवान खे सरबराह मुक़ररु कयो वियो आहे त जीअं धड़नि खे मथसि एतिराज़ न थिए। मुला हिबतुल्लाह तालिबान जी जंगी कार्रवाइनि जे हक़ में फतवा ॾींदो रहियो आहे। हू 2001 खां अॻु अफ़गानिस्तान में क़ाइमु तालिबान जी हुकूमत में अदालतुनि जो सरबराह पिणु रही चुको आहे। हिबतुल्लाह जी उमिरि 45 खां 50 सालनि जे विच में आहे ऐं हू कंधार जे इलाइक़े पंजवाई में पैदा थियो। संदसि तालुक़ नूरज़ई क़बीले सां आहे। तालिबान जे नए अमीर जी मुक़ररी खां पोइ माहिरनि जो चवणु हो त मुला हिबतुल्लाह सिर्फ़ अलामती सरबराह हूंदो ऐं समूरा अख़्तियार संदसि नाइब अमीरनि वटि हूंदा। संदसि नाइब अमीरनि में मुला याकूब ऐं ताक़तवर फ़ौजी कमांडर सिराजुद्दीन हक़ानी आहे। मुला याकूब खे अफ़गानिस्तान जे 15 सूबनि जो फ़ौजी कमांडर मुक़ररु कयो वियो हो। उन लाइ उमीद कई पई वञे त तालिबान जे जंगी मामलनि जी क़यादत ॿई नाइब अमीर कंदा। ख़ाबरू इदारे AFP मूजिबि अञा इहा शइ वाज़े नाहे थी सघी त नओं अमीर अॻूणे अफ़गान सरबराह मुला मंसूर जे नक्शे क़दम ते हलंदे अफ़गान हुकूमत सां अमुन ॻाल्हियुनि जी राह अख़्तियार कंदो या न। माहिरनि मूजिबि तालिबान जो टियों अमीर पंहिंजी शूरा ते भाड़ियल रहंदो ऐं शूरा जा फ़ैसिला अक्सरियत जी बुनियाद ते तइ कया वेंदा। नए अमीर जी मुक़ररी खां पोइ माहिरनि मूजिबि मुला हिबतुल्लाह जी अमीर तौरु मुक़ररी मां इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त तालिबान हिकु भेरो ॿीहर पोइ ते धिगिजी चुका आहिनि ऐं हिकु मज़हबी अमीर जी मुक़ररी मुस्तक़बिल में मफ़ामत जे मुंहं ते चमाट साबित थींदी। वाज़े रहे त मुला उमर पंहिंजी पूरी ज़िंदगी में पंहिंजे कंहिं भाउ या पुट खे को बि उहिदो न ॾिनो, पर हिन महिल तालिबान जंहिं सूरतहाल मां गुज़री रहिया आहिनि उन में मुला याकूब वटि समूरनि धड़नि खे गॾु खणी हलण जी सलाहियत मौजूदु आहे ऐं ईंदड़ वक़्त लाइ खेसि तयारु कयो पियो वञे। नए अमीर जी मुक़ररी खां पोइ अफ़गान हुकूमत पारां नए अमीर खे पैगाम ॾिनो वियो त जंग ख़तमु कयो या संगी नतीजा भोगण लाइ तयारु रहो। अफ़गान हुकूमत पारां जारी कयल पैगाम में चयो वियो त हिन सूरतहाल में तालिबान ग्रुप पुरतशदुद कार्रवाइनि खे फौरी तौरु बंदि करे अमुन जी ज़िंदगी खे ॿीहर शुरू करण जो खेनि मौक़ो ॾिनो वियो आहे। जेकॾहिं तालिबान पुरतशदुद कार्रवाइनि खे बंदि न कयो त संदनि हाल बि संदनि सरबराह जहिड़ो कयो वेंदो। अफ़गान तालिबान जे नए अमीर जी मुक़ररी खां पोइ तजिया निगारनि जो चवणु आहे त नए अमीर जे अचण सां पॉलिसियुनि में का बि तब्दीली न ईंदी ऐं इन हमले खां पोइ तालिबान वधीक कार्रवाइनि में तेज़ी आणे सघनि था ऐं इन सूरतहाल में अमुन ॻाल्हियुनि में तालिबान जो शामिल थियणु नामुमकिन बणिजी वियो आहे। नाज़रीन, अफ़गान तालिबान जे नए अमीर हिबतुल्लाह अख़ुंज़ादा जे अमीर थियण खां पोइ इहे शयूं गर्दिश करे रहियूं आहिनि त छा मुला हिबतुल्लाह मुला मंसूर जी पॉलिसी खे कंटिन्यू कंदो ऐं अफ़गान हुकूमत सां ॻाल्हियुनि जी मेज़ ते आणण में केतिरे क़दुरु राज़ ज़ाहिर कंदो। गॾोगॾु मुला मंसूर जे मारिजण खां पोइ जेका अफ़गानिस्तान में जेका हिकिड़ी जेको जंग जो जेको हिकिड़ो ऐलान कयो वियो तालिबाननि पारां उन खां पोइ हिन वक़्तु जेका उते सूरतहाल आहे उहा तव्हांजे साम्हूं आहे। ॾिसजे त हाणे ईंदड़ वक़्त में नए अमीर जी मुक़ररी खां पोइ 4 मुल्की इत्तेहाद पारां जेके कोशिशूं हलंदड़ आहिनि, ॾिसजे त पाकिस्तान पंहिंजे असर ज़रिए तालिबान अमीर खे ॻाल्हियुनि जी मेज़ ते आणण में केतिरे क़दुरु कामयाब थिए थो। ऐं नाज़रीन, हाणे ज़िक्र कंदासीं भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी जे ईरान जे दौरे जो। नाज़रीन, भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी हिकु अहिड़े वक़्त में ईरान जो दौरो करे रहियो आहे जॾहिं ईरान मथां गैर मामूली पाबंदियूं हटायूं वयूं आहिनि। इन सूरतहाल में ईरान ऐं
भारत जे विच में जेको चाबहार बंदरगाह जो जेको मुआदो थियो आहे, गॾोगॾु भारतीय वज़ीर आज़म ईरान में वञी करे 12 मुआदनि ते सही पिणु कई आहे। नाज़रीन, भारत ऐं ईरान जो काफ़ी हिकिड़ो मज़बूत ऐं वेझा लाॻापा शुरू कराया आहिनि। इन समूरी सूरतहाल में अमेरिका पारां पिणु हिन वक़्तु जेको आहे उहो ईरान ते एतमाद जो जेको इज़हार उहो साम्हूं अचे पियो। गॾोगॾु भारत पारां जेका हिन वक़्तु अफ़गानिस्तान ऐं ईरान सां मिली करे जेका ही नवनि मुआदनि ते जेका शुरूआत कई वई आहे, ॾिसजे त हाणे ख़िते में इन समूरी सूरतहाल खां पोइ केतिरे क़दुरु तब्दीलियूं अचनि थियूं। भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी हिकु अहिड़े वक़्त में ईरान जो दौरो कयो जॾहिं ईरान मथां गैर मामूली पाबंदियूं हटायूं वयूं आहिनि ऐं उते गैर मुल्की सरमाएदारी लाइ हिकु नओं माहौल जुड़ी रहियो आहे। इन सूरतहाल में ईरानी तेल जो पुराणो ऐं सभ खां वॾो ख़रीदार भारत दाख़िल थी रहियो आहे। भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी ईरान जे 2 ॾींहनि जो दौरो कयो। पहिरें ॾींहुं ॿिन्ही मुल्कनि मुख़्तलिफ़ शोबनि में 12 मुआदा कया, जिन में ख़िते में सियासी तौर ते सभ खां अहम चाबहार जी बंदरगाह जी तामीर जो मंसूबो शामिल आहे। ईरानी सदर हसन रूहानी, भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी ऐं अफ़गानिस्तान जे सदर अशरफ गनी तेहरान में ईरान जी बंदरगाह चाबहार जे रस्ते अफ़गानिस्तान ट्रांज़िट ट्रेड जी सहूलियत मुहैया करण लाइ मुआदे ते सही कई। इन मुआदे तहत चाबहार जी बंदरगाह खां पूरी तरह फ़ाइदो हासिल करण जी कोशिश कई वेंदी। नरेंद्र मोदी ऐं अशरफ गनी सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ईरानी सदर जो चवणु हो त टिनी मुल्कनि विच में लाॻापनि खे वधीक मज़बूत करण लाइ इहो ॾींहुं तारीख़ी ऐं अहमियत जोॻो आहे। संदसि चवणु हो त तेहरान, दिल्ली ऐं काबुल मां इहो पैगाम वञी रहियो आहे त ख़िते जा मुल्क तरक़ी जी राह हमवार करण तोड़े गॾियल सहकार तोड़े वसीलनि जे गॾियल इस्तेमाल सां ई अॻिते वधी सघनि था। भारतीय वज़ीर आज़म जो चवणु हो त हू दुनिया खे ॻंढणु चाहिनि था ऐं ख़िते जे मुल्कनि में राब्तनि खे तरजीह ॾियणु चाहिनि था। उन मौक़े ते अफ़गान सदर अशरफ गनी जो चवणु हो त चाबहार जी शुरूआत थी रही आहे, पर उन जो इख़्तिताम वसी पैमाने ते तरक़ी ऐं इक़्तिसादी तोड़े सकाफ़ती सहकार सां थींदो। ईरानी भारत ॾखण ईरान में चाबहार बंदरगाह जी तरक़ी समेत 2 मुआदनि ते पिणु सही कई, जिन में एशिया जे समुंडनि खां परे 2 मुल्कनि लाइ तिजारती रस्तनि जे ठहण समेत ॿिया मुआदा पिणु शामिल हुआ। भारतीय वज़ीर आज़म जो चवणो इन मंसूबे लाइ भारत पारां $50 करोड़ फराहम कया वेंदा। संदसि चवणो ॿिन्ही मुल्कनि में तारीख़ी दोस्ती आहे। हिकु दोस्त ऐं पाड़ेसरी जे तौर ते ॿिन्ही मुल्कनि हमेशह हिक ॿिए जी तरक़ी तोड़े ख़ुशहाली में शरीक रहिया आहिनि। दौरे दौरान सकाफ़ती सहकार, साइंस ऐं टेक्नोलॉजी, सकाफ़ती ॾे-वठि, चाबहार बंदरगाह जी तरक़ी ऐं चाबहार ज़रदान जे विच में रेलवे लाइन ठाहिण समेत अहम मुआदनि ते सही कई वई। भारतीय वज़ीर आज़म जो चवणु हो त दहशतगर्दी, बुनियाद परस्ती, मंशियाती स्मगलिंग ऐं साइबर ॾोहनि जे ख़तरनि खे मुंहुं ॾियण लाइ ॿिन्ही मुल्कनि विच में ख़यालनि जी ॾे-वठि पिणु थी। पाकिस्तान जो रिवायती मुख़ालिफ़ भारत अमरीका जे वेझो थी रहियो आहे, जॾहिं त ईरान जा सिधी रीत अमरीका सां लाॻापा नाहिनि ऐं ईरान जी सरहद पाकिस्तान खे लॻे थी। इन ॾस में अफ़गानिस्तान ऐं चीन जा ईरानी भारत सां लाॻापा अहम किरदार अदा करे सघनि था। On behalf of the 1.25 billion Indians, I extend warm greetings to the friendly people of Iran. Through ages, the beauty and richness of the Persian heritage has attracted the world in Iran. For me, visiting Iran is indeed a great privilege. Excellency, India and Iran are not new friends. Our dosti is as old as history. Through centuries, our societies have stayed connected through art and architecture, ideas and traditions, and culture and commerce. We can never forget that Iran was among the first countries to come forward in support when earthquake struck my state, Gujarat, in 2001. Excellency, we had last met in Ufa in 2015. Your leadership
and the clarity of your vision have deeply impressed me. The agenda and scope of our partnership is truly substantial. Expanded trade ties, deeper connectivity, including railways, partnerships in oil and gas sector, fertilizers, education, and cultural sphere are driving our overall economic engagements. साल 2008 में भारत ऐं अमरीका विच में सिविलियन जोहरी मुआदे ते सही खां पोइ ॿई मुल्क हिक ॿिए जे वेझो आया ऐं इन तरह ख़ासि तौर ते दिल्ली ऐं तेहरान जा लाॻापा बहितर थिया। 2009 में भारत अमरीका जे सिधी रीत दबाव जे नतीजे में जोहरी तवानाई जे आलमी इदारे में ईरान ख़िलाफ़ वोट ॾिनो हो। ईरान ऐं ओलह जा मुल्क जोहरी सरगर्मियुनि ते इख़्तिलाफ़ हल करे चुका आहिनि ऐं उन नतीजे में ईरान ते लागू थियल पाबंदियूं पिणु हाणे ख़तम थी चुकियूं आहिनि। ईरान खे पिणु हिन वक़्तु ॿाहिरीं सरमाएदारी जी ज़रूरत आहे ऐं भारतीय सरमाएदारी ऐं सहकार जो वॾो फ़ाइदो ईरान खे थींदो, जंहिंसां नौजवान तबिके खे नौकरियुनि जा मौक़िया हासिल थींदा। मुआशी फ़ाइदनि खां हटी करे वज़ीर आज़म नरेंद्र मोदी जे हिन दौरे सां सियासी असर पिणु थींदा। भारत जी आबादी में मुस्लमाननि जी तादाद 15 करोड़ आहे, जंहिंमें लखें शिया मुस्लमान पिणु आहिनि ऐं हिते सभु मुस्लमान बराबरि आहिनि ऐं कुझु मुल्कनि जी भेट में भारत में मुस्लमाननि जो अंग पिणु वधीक आहे। भारतीय वज़ीर आज़म उन खां अॻु सऊदी अरब जो पिणु दौरो करे चुको हो ऐं हाणे ॿई पासा बराबरि रखण लाइ मोदी जे ईरान जे दौरे सां शिया आबादी खे ईरान सां मज़बूत लाॻापनि जे ज़रिए गॾु खणी हलणो आहे। नाज़िम, भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी जे ईरान जे दौरे बाबति रिपोर्ट तव्हां ॾिठी। मजमूई तौर ते भारतीय वज़ीर आज़म जे ईरान जे दौरे खां पोइ काफ़ी सवाल उथी रहिया आहिनि। पाकिस्तान जी जेका हिन वक़्तु जेका पोज़ीशन नज़र अचे पई मुला मंसूर जे मारिजण खां पोइ ऐं हीअ जेका डेवलपमेंट साम्हूं अचे पई भारतीय वज़ीर आज़म जी ईरान जे दौरे जी, जिते टिनि मुल्कनि, टे पाड़ेसरी मुल्क जेके अफ़गानिस्तान, ईरान ऐं भारत पारां जेको हीउ मुआदो तय कयो वियो आहे, इन सूरत में पाकिस्तान जी जेका पोज़ीशन आहे उहा काफ़ी कमज़ोर आहे। गॾोगॾु मुला मंसूर जे बलूचिस्तान में मारिजण खां पोइ आलमी ताक़तुनि पारां पाकिस्तान ते जेको प्रेशर आहे उहो वधी रहियो आहे। गॾोगॾु मुख़्तलिफ़ हवालनि सां बि हीउ जेको इतिहाद ठहे पियो, इनखे काफ़ी अहमियत हासिल आहे। नाज़रीन, अमरीकी सदर बराक ओबामा हिरोशिमा जे दौरे दौरान जेको ख़िताब कयो उहो यकीनन तारीख़ी ख़िताब हो। संदसि चवणु हो त दुनिया खे अहिड़ी तरह आबाद करण जी ज़रूरत आहे त जीअं उन में हथियारनि जी जेका हिकिड़ी डोड़ जेका शुरू थी चुकी आहे, जेके जोहरी हथियारनि जी डोड़ में सभु मुल्क हिकिड़ो अॻिते निकिरी चुका आहिनि। संदसि ख़िताब दौरान इहा ॻाल्हि उन वाज़े कई त हिन एटमी बम हमले जे नतीजे में अमरीका माफ़ी न घुरंदो, पर हुन ही जेको दौरो आहे उहो इंसानी बुनियादनि ते कयो आहे। गॾोगॾु बराक ओबामा जो इहो बि चवणु हो त हिन दौरे खे वॾी तारीख़ी अहमियत हासिल आहे ऐं जेके माण्हू इहो मुतालबो कनि था त अमरीका खे इन एटमी बम हमले ते माफ़ी वठणु घुर्जे, त उन लाइ वाज़े पैगाम आहे त हीउ जेको संदसि दौरो आहे उहो यकीनन वॾी अहमियत ऐं हसासियत वारो दौरो आहे, जंहिंखे सम्झण जी ज़रूरत आहे। अमरीकी सदर बराक ओबामा पंहिंजे तारीख़ी दौरे ते जापान जे सियाहती हंधि आइस शिमा पहुतो, जिते हू तरक़ी याफ़्ता मुल्कनि जे ग्रुप G7 जे इजलास में शिरकत कई। जापानी वज़ीर आज़म शिंजो एबे अमरीकी सदर बराक ओबामा बर्तानिया, फ्रांस, जर्मनी, इटली ऐं कैनेडा जे सरबराहनि जो इस्तक़बाल कयो। ॿिनि ॾींहनि ताईं जारी रहंदड़ इजलास जी एजेंडा में आलमी मैशत खे वधीक मुतहरिक करणु, दहशतगर्दी जो ॼमी मुक़ाबिलो करणु ऐं सामूंडी सलामती जा मामला शामिल हुआ। चीन जे ॾखण सामूंडी ॿेट बाबति सरगर्मियुनि जे नतीजे में भर वारनि मुल्कनि खे ख़दशा आहिनि, जिते चीन खां सवाइ एशिया जा केतिराई ॿिया मुल्क इलाइक़ाई मिल्कियत जा दावेदार पिणु आहिनि। G7 जे इजलास में शिरकत खां पोइ अमरीकी सदर बराक ओबामा ॿी जंग अज़ीम में एटमी बम जे हमले जो निशानो बणियल जापान जे शहर हिरोशिमा जो तारीख़ी दौरो करण वारो पहिरियों अमरीकी सदर बणिजी चुको आहे। हिरोशिमा पहुचण ते सदर ओबामा जो चवणु हो त 6 अगस्त 1945 जी यादुनि खे कॾहिं विसारे नथो सघिजे। उन मौक़े ते जापानी वज़ीर आज़म शिंजो एबे जी मेज़बानी में सदर बराक ओबामा एटमी बम हमले जी यादगार, जंहिंखां पोइ हिरोशिमा पीस मेमोरियल पार्क जो पिणु दौरो कयो। ॿिन्ही अॻवाननि कुझु देर पीस मेमोरियल पार्क में वक़्तु गुज़ारण खां पोइ यादगार ते गुलनि जी चादर चाढ़े मारिजी वञण लाइ दुआ कई। उन मौक़े ते अमरीकी सदर जो चवणु हो त हिरोशिमा जी यादुनि खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। संदसि चवणु हो त आसमान मां मौत किरी ऐं पूरी दुनिया बदिलजी वई। संदसि चवणु हो त एटमी बम साबित कयो त इंसानियत पाण खे तबाह करण जी सलाहियत रखे थी
ऐं अहिड़े वाक़े संदन इख़्लाक़ियात खे ज़िंदा रखण ऐं बदिलण ते मजबूर कयो आहे। जौहरी हथियारनि जे बारे में ॻाल्हाईंदे संदसि चवणु हो त असां में इहा जुरत हुजणु घुर्जे त असां ख़ौफ़ मां छुटकारो हासिल कयूं ऐं हिकु अहिड़ी दुनिया आबाद कयूं जेका जौहरी हथियारनि खां पाक हुजे। ओबामा जापान ऐं अमेरिका जे मज़बूत लाॻापनि जे बारे में ॻाल्हाईंदे चयो त जापान अमेरिका जो सभ खां वधीक मज़बूत ऐं वेझो इतिहादी मुल्क आहे। संदसि चवणु हो त इख़्तिलाफ़ केतिरा बि तकलीफ़ ॾींदड़ तोड़े गहरा छो न हुजनि, उहे ख़तमु करे सघजनि था। संदसि चवणु हो त कल्ह जा दुश्मन अॼु जा बहितरीन दोस्त ऐं मज़बूत इतिहादी आहिनि। ओबामा चयो त एटमी बम जे हमले ते माफ़ी न घुरबी, पर दुनिया खे इहो सम्झणु घुर्जे त हिन दौरे जी इंतिहाई गहरी अलामती हैसियत आहे। ओबामा उन मुल्क जो सरबराह आहे जेको एटम बम इस्तेमालु कंदड़ दुनिया जो पहिरियों मुल्क आहे ऐं ओबामा हमले जी जॻह जो दौरो करे यादगार ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़ी गॾोगॾु उन एटमी दौर जे क़यामत जहिड़नि मंज़रनि जी शिदत खे महसूस करण समेत उन खे उजागर पिणु कयो। ओबामा जो चवणु हो त हू इहो दौरो इंसानी बुनियादनि ते करे रहियो आहे। उन मौक़े ते संदसि चवणु हो त दुनिया खे इहा ज़िमेवारी क़बूल करणी पवंदी त हिरोशिमा जहिड़ो वाक़ियो ॿीहर पेश न अचे ऐं एटमी हथियारनि जे ख़ात्मे लाइ मिली करे सभिनी मुल्कनि खे किरदारु अदा करणु घुर्जे। Why do we come to this place? To Hiroshima. We come to ponder a terrible force unleashed in a not so distant past. We come to mourn the dead, including over 100,000 Japanese men, women, and children. Thousands of Koreans, a dozen Americans held prisoner. Their souls speak to us. They ask us to look inward, to take stock of who we are and what we might become. It is not the fact of war that sets Hiroshima apart. Artifacts tell us that violent conflict appeared with the very first man. Our early ancestors, having learned to make blades from flint and spears from wood, used these tools not just for hunting, but against their own kind. On every continent, the history of civilization is filled with war, whether driven by scarcity of grain or hunger for gold, compelled by nationalist fervor or religious zeal. Empires have risen and fallen. Peoples have been subjugated and liberated. And at each juncture, innocents have suffered a countless toll, their names forgotten by time. The world war that reached its brutal end in Hiroshima and Nagasaki was fought among the wealthiest and most powerful of nations. Their civilizations had given the world great cities and magnificent art. Their thinkers had advanced ideas of justice and harmony and truth. And yet, the war grew out of the same base instinct for domination or conquest that had caused conflicts among the simplest tribes. An old pattern amplified by new capabilities and without new constraints. In the span of a few years, some 60 million people would die. वाज़े रहे त 71 साल अॻु हिरोशिमा ऐं नागासाकी में आसमान मां क़यामत लथी ऐं पूरो शहर तबाह थी वियो। दुनिया जो को बि मज़हब मासूम जानियुनि खे क़त्ल करण जो दर्स नथो ॾे। दुनिया खे पुरअमन बणाइण लाइ सभिनी मुल्कनि खे गॾियल किरदारु अदा करणु घुर्जे ऐं आलमी बिरादरी जंगनि खां बचण लाइ केतिरा ई इदारा क़ाइमु कया
ऐं मुस्तक़बिल में अहिड़ी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ आलमी इदारनि खे कमु करणो पवंदो, छो त दुनिया खे अञा वधीक तरक़ी ॾियारण लाइ खोड़ क़दम खणण जी ज़रूरत आहे। ॿी आलमी जंग दौरान अमरीका हिरोशिमा ऐं नागासाकी ते एटमी बम किराए लखें मासूम जानियुनि खे मौत जो खाध बणायो। नाज़रीन, आलमी मौज़ूअनि ते वधीक रिपोर्ट्स बि शामिल कंदासीं, पर हिते वठूं था मुख़्तसिर ब्रेक। असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, प्रोग्राम में तव्हांखे हिकु भेरो ॿीहर भली कार चवंदासीं। ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं तुर्क सदर रजब तैयब एर्दोगान पारां पनाहगीरनि जे मुआदे ते जेके ख़दशा साम्हूं अचनि पिया। नाज़रीन, तुर्क सदर रजब तैयब एर्दोगान पारां यूरोपी मुल्कनि सां जेको ठाह थियो हो पनाहगीरनि बाबति, जेके तुर्की जा शहरी आहिनि उहे बिना वीज़ा जे यूरोप कंट्रीज़ में सफ़र करे सघनि था, पर इन मुआदे ते अमल दरामद लाइ हिन वक़्त ताईं असांखे का बि ख़ातिर ख़्वाह कामयाबी नज़र नथी अचे, छो त तुर्क जे सदर पारां जेको बयान साम्हूं अचे पियो, संदसि चवणु आहे त हू अगरि तुर्की जा जेके शहरी आहिनि अगरि उहे बिना वीज़ा जे सफ़र न कंदा त हू इन मुआदे ते अमल दरामद खे यकीनी नथा बणाए सघनि। गॾोगॾु यूरोपी मुल्कनि पारां जेका तुर्क खां डिमांड कई वई आहे त दहशतगर्दी जे हवाले सां जेके कानून आहिनि उन्हनि में तब्दीली करण जी ज़रूरत आहे। इन सूरत में हू तुर्की जे शहरनि खे यूरोप कंट्रीज़ में अचण जी इजाज़त ॾींदा। समूरी सूरतहाल ते ॾिसंदासीं ही रिपोर्ट। तुर्क सदर रजब तैयब एर्दोगान पनाहगीरनि बाबति थियल मुआहिदे बाबति ॻाल्हाईंदे चयो त जेकॾहिं तुर्की जे शहरनि खे वीज़ा खां सवाइ सफ़र जी इजाज़त न ॾिनी वई त तुर्की जी पार्लियामेंट इन मुआहिदे बाबति को बि फ़ैसिलो या कानून खे रद्द करे सघे थी। तुर्क सदर अहिड़ो बयान इस्तांबुल में गॾियल क़ौमुनि पारां इंसानी हक़नि जे बुनियादनि ते मुनक़िद थियल इजलास में ख़िताब दौरान ॾिनो। तुर्क सदर शाम ऐं इराक खां ओलह जे मुल्कनि ताईं पखिड़ियल मुहाजिरनि जे संगीन बहरान बाबति संदन मसइलनि खे हल करण जे मामले ते पिणु ज़ोर भरियो। तुर्क सदर सख़्त रवैये में तुर्की ऐं यूरोपी यूनियन जे विच में वधंदड़ छिकताण बाबति ॻाल्हाईंदे संदसि चवणु हो त मुआहिदे तहत यूरोप तुर्की खे लॻभॻि $7 अरब जी इमदाद ॾियण ते राज़ी थियो, जॾहिं त यूनान खां ज़बरदस्ती तुर्की वापसि मोकिलियल पनाहगीरनि खे तुर्की क़बूल कंदो। रजब तैयब एर्दोगान जो चवणु हो त पनाहगीरनि जे मुआहिदे तहत तुर्की जे शहरनि खे वीज़ा बिना सफ़र जी इजाज़त ॾिनी वञे ऐं जेकॾहिं ईअं न कयो वियो त तुर्की पनाहगीरनि जे मुआहिदे खे ख़तमु करण जो हक़ रखे थो। संदसि चवणु हो त जेकॾहिं यूरोपी मुल्कनि तुर्की जे अवाम खे वीज़ा खां छूट जी सफ़र ते अमल दरामद न कयो त कानून में तब्दीली जो हक़ रखनि था। संदसि चवणु हो त तुर्की ऐं यूरोपी यूनियन में ख़दशा तॾहिं वधण लॻा जॾहिं यूरोपी अॻुवाणनि मार्च में हिकु मंसूबो शुरू कयो जंहिं ज़रिए तुर्की मां पनाहगीरनि खे ओलह जे मुल्कनि में अचण जी रफ़्तार खे महदूद करण जो चयो वियो। वाज़े रहे त तुर्की पनाहगीरनि जे मुआहिदे खे संदसि शहरनि लाइ यूरोपी मुल्कनि में वीज़ा फ्री सफ़र सां मशरूत कयो हो, जॾहिं गॾियल क़ौमुनि ऐं यूरोपी यूनियन जे अॻुवाणनि तुर्की पारां इंसानी हक़नि जे मामलनि ते तरमीमुनि जी ज़रूरत ते ज़ोर भरियो हो। तुर्की जी ज़मीन ते पेर रखंदड़ पनाहगीरनि खे बुनियादी सहूलियतूं फराहम करण बाबति गॾियल क़ौमुनि तोड़े यूरोपी यूनियन तुर्की खे पनाहगीरनि जा मसइला तोड़े संदन ज़िंदगी जी सहूलियतुनि लाइ फंड ॾियण जो पिणु ऐलान कयो हो ऐं उन फंडिंग खे पनाहगीरनि लाइ इस्तेमालु करण ते पिणु ज़ोर भरियो वियो, पर तुर्की इन सूरतहाल में तयारु नज़र नथो अचे ऐं मुआहिदे तहत $7 अरब जी रक़म न मिलण जी सूरत में तुर्की पारां गॾियल क़ौमुनि तोड़े यूरोपी यूनियन खे पनाहगीरनि जे मुआहिदे खे ख़तमु करण जी पिणु धमकी ॾिनी वई आहे। पनाहगीरनि जे आलमी मसइले ते जिते गॾियल क़ौमुनि समेत यूरोपी यूनियन परेशान आहे, उते तुर्की पिणु इहो वाज़े कयो आहे त तुर्की में रुॻो पनाहगीरनि जे हक़नि जी लताड़ न, पर तुर्की में बुनियादी हक़नि जी ख़िलाफ़ वर्ज़ी थी रही आहे। हाणे ॾिसिजे त ईंदड़ वक़्त में यूरोपी यूनियन पारां तुर्की खे पंहिंजे मुल्क में दहशतगर्दी जे कानूननि में तब्दीली वारे शर्त ते तुर्की केतिरे क़दुरु तब्दीली लाइ सहकार करण ते राज़पो ज़ाहिर करे थो। गॾोगॾु तुर्की इन सिलसिले में वाज़े मौक़िफ़ अख़्तियार कयो तू दहशतगर्दी बाबति कानूननि में तब्दीली न आणींदो ऐं यूरोपी यूनियन तुर्की जे शहरनि खे पंहिंजे मुल्कनि में वीज़ा खां सवाइ सफ़र जी इजाज़त खे उन कानून में तब्दीली सां मशरूत कयो आहे। इन सूरतहाल में पनाहगीरनि जे आलमी मसइले खे मुंहुं ॾियण लाइ थियल मुआहिदे ते अमल दरामद लाइ तुर्की तोड़े यूरोपी यूनियन बुरतर जो शिकार नज़र अचनि पिया।
नाज़रीन, तुर्की जे सदर पारां जेको बयान साम्हूं आयो आहे, यकीनी तौर ते पनाहगीरनि जे आलमी मामले ते हिन वक़्तु बि आलमी धुरियूं गरियल कोशिशूं करे रहियूं आहिनि, पर उन जे बावजूदि पनाहगीरनि जो जेके बुनियादी मसइला आहिनि उन्हनि खे हल करण लाइ हिन वक़्तु ताईं का कामयाबी असांखे नज़र नथी अचे। गॾोगॾु तुर्की सां जेको यूरोपी यूनियन पारां ऐं गरियल क़ौमुनि पारां जेके मुआहिदा कया विया उन जे बावजूदि बि पनाहगीरनि जो जेको अंग आहे उहो ॾींहुं ॾींहुं वधंदो पियो वञे ऐं उन्हनि जे जेके मसइला आहिनि उहे घटि थियण बजाए वेतर वधी रहिया आहिनि। ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं ईरान मथां अमेरिका ऐं यूरोपी जेके मुल्क आहिनि उन्हनि पारां पाबंदियूं हटण खां पोइ ईरान हिन वक़्तु उन मुआदे ते केतिरे क़दुरु अमल दरामद करे सघियो आहे। नाज़रीन, ईरान पारां जोहरी मुआदे खां पोइ ईरान उन ते केतिरे क़दुरु अमल करे सघियो आहे, इन हवाले सां गरियल क़ौमुनि जे जोहरी इदारे पारां हिकु रिपोर्ट शाया कई वई आहे। उन रिपोर्ट में इहा शइ वाज़े कई वई आहे त ईरान उन मुआदे खां पोइ मजमूई तौर ते इन मुआदे ते अमल दरामद खे यकीनी बणाए रहियो आहे, पर उन जे बावजूदि बि ईरान ते अमेरिका जूं पाबंदियूं अञा बरक़रार आहिनि। छो बरक़रार आहिनि, इन हवाले सां ॾिसंदासीं ही रिपोर्ट। ईरान मथां अमेरिका यूरोपी मुल्कनि मथसि मुआशी ऐं जोहरी पाबंदियूं लागू कयूं हुयूं, जंहिंखां पोइ हिकु मुआदे तहत मथसि पाबंदियुनि जो ख़ात्मो आंदो वियो ऐं उनखां पोइ आहिस्ते आहिस्ते ईरान पंहिंजी सियासी तोड़े मुआशी सघ खे ॿीहर मुनज़िम करण लाइ मुख़्तलिफ़ मुल्कनि सां मुआदा करे रहियो आहे। ईरान मथां पाबंदियूं हटण खां पोइ गरियल क़ौमुनि जे जोहरी इदारे पारां रिपोर्ट जारी कई वई त ईरान इन मुआदे ते अमल दरामद करे रहियो आहे, जंहिंजो मक़सदु जोहरी ज़ख़ीरनि खे महदूद करणु आहे, जंहिंसां जोहरी हथियार ठाहिण लाइ इस्तेमालु थींदड़ जोहरी मवाद खे वधीक महदूद करणु तोड़े उन जी तादाद खे घटाइणु आहे। एटमी तवानाई जे आलमी इदारे IAEA जो चवणु हो त ईरान पारां यूरेनियम 300 किलोग्राम जी तय कयल हद खां अॻिते न वधी रहियो आहे। आलमी इदारे पारां जनवरी में थियल आलमी ताक़तुनि तोड़े ईरान में थियल मुआदे खां पोइ इहा रिपोर्ट तयारु करे पेश कई वई। जुलाई 2015 में बर्तानिया, चीन, फ्रांस, जर्मनी, रूस ऐं अमेरिका ईरान जे जोहरी मवाद जी ज़ख़ीरनि खे महदूद करण जे बारे में मुआहिदो कयो हो। मुआहिदे जे नतीजे में ईरान ख़िलाफ़ गरियल क़ौमुनि ऐं ओलह जे मुल्कनि पारां लागू पाबंदियुनि खे हटायो वियो, जंहिंमें मुल्क में बेइंतहा तेल जी बरामद पिणु शामिल आहे। जेतोणीकि अमेरिका ईरान ते लागू थियल पाबंदियुनि खे बरक़रार रखियो आहे, छो त उन मुल्क पारां ख़िते में जहाज़ी सामान तोड़े बैलिस्टिक मीज़ाइल प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखियो वियो आहे। ईरानी परॾेही वज़ीर मोहम्मद जवाद ज़रीफ़ मई महीने में दरख़्वास्त कई हुई अमेरिका खे इन मामले जे हल लाइ वधीक संजीदगी सां सोचण जी ज़रूरत आहे। गॾोगॾु इन मसइले जे हल लाइ मज़बूत क़दम खणण जी पिणु ज़रूरत आहे। परॾेही वज़ीर जो चवणो हो त अमेरिका खे उन्हनि रुकावटुनि खे ख़तमु करणो पवंदो जंहिंसां इस्लामी जमहूरिया ग़ैर अमरीकी बैंकुनि सां गॾियल कारोबार करे सघे। संदसि चवणो त जोहरी मुआदे में ईरान जो हदफ़ हो त आलमी माली निज़ाम ताईं पहुच हासिल करे सघे। अमेरिका यूरोपी यूनियन जोहरी मुआदे जे हवाले सां ईरान तां पाबंदियूं ख़तमु करे छॾियूं आहिनि, जॾहिं त अमरीकी बैंकुनि खे अञा ताईं ईरान सां गॾु कारोबार करण खां रोकियो वियो आहे। गॾोगॾु दहशतगर्दी जी सरपरस्ती जे मुबैना इल्ज़ाम तहत कुझु अमरीकी पाबंदियूं अञा बरक़रार रखियूं वयूं आहिनि, जंहिं सबबु यूरोपी बैंकूं ईरान सां गॾु कारोबार करण खां लवाए रहियूं आहिनि त जीअं इन ख़ौफ़ सबबु किथे बाक़ी अमरीकी पाबंदियुनि जी मौजूदगी में कानूनी मसइला न पैदा थी वञनि। नाज़रीन, ईरान एटमी मुआदे जे हवाले सां जेको अमल दरामद जे हवाले सां जेका रिपोर्ट ॾिठी इन में मजमूई तौर ते इहा ॻाल्हि सम्झण में अचणु घुरिजे त ईरान जोहरी मुआदे खां पोइ उन ते अमल दरामद खे यकीनी बणाए रहियो आहे। गॾोगॾु आलमी ताक़तुनि पारां ईरान ते जेको हिकिड़ो ट्रस्ट आहे उहो बिल्ड थी रहियो आहे। गॾोगॾु भारत पारां ईरान जो जेको भारतीय वज़ीर आज़म ईरान जो दौरो कयो, चाबिया बंदरगाह जो जेको मुआदो साम्हूं आयो आहे, उन खां पोइ यकीनी तौर ते ईरान जी जेका ख़िते में पोज़ीशन आहे उहा वधीक मज़बूत थी रही आहे। नाज़रीन, आलमी मौज़ूअनि ते रिपोर्ट तव्हां ॾिठी। यकीनी तौर ते असांजी कोशिशि हूंदी आहे त मजमूई तौर ते हलंदड़ हफ़्ते में जेको बि आलमी सियासी मंज़रनामे में या आलमी सियासी या मुआशी जेके तब्दीलियूं साम्हूं अचनि थियूं उनखे पंहिंजे प्रोग्राम में डिस्कस कयूं। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई। ईंदड़ हफ़्ते नवनि मौज़ूअनि सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान साइमा वाहब खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।